अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक दफ़ो ॿीहर अवां सभिनी ॿारनि खे ऐं भेनरुनि खे वेलकम मोस्ट वेलकम असांजे हिन वीडियो में। त दोस्तों अॼु जो असांजो हीउ वीडियो जेको आहे तमामु इम्पोर्टेंट थियण वञी रहियो आहे। हिन वीडियो में अव्हांखे ॿुधाईंदुसि 10 अहिड़ियूं बहितरीन ॻाल्हियूं जेके अव्हांजे लाइ फ़ाइदेमंद थी सघनि थियूं अगरि अव्हां उन ते अमल कयो था ऐं अगरि अव्हां उन शयुनि खे फॉलो कयो था। त दोस्तों सब खां पहिरीं चवंदो हलां, अगरि अभी असांजे हिन चैनल ते या असांजे हिन पेज ते न्यू आयो हो त असांजे चैनल के सब्सक्राइब कंदो ऐं असांजे पेज के फॉलो कंदो ताकि असांजूं मज़ीद अहिड़ियूं वीडियोज़ अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। त बग़ैर कंहिं देर जे स्टार्ट कंदासीं असांजे हिन वीडियो खे। लेट्स स्टार्ट। 3, 2, 1 सब खां पहिरीं चवे थो फ़िक़त अल्लाह जी इबादत करणु घुरिजे। फ़िक़त अल्लाह जी इबादत करियो। नंबर सेकंड में चए थो इल्मु हासिल करियो भले चैन बि वञिणो पवे। इल्मु हासिल कयो भले सुकून चैन बि वञिणो पवे। नंबर 3 में चए थो माण्हुनि जी ख़िदमत करणु चङाई आहे। माण्हुनि जी ख़िदमत करणु चङाई आहे। नंबर 4 में चए थो बाअदब बानसीब बाअदब बानसीब बेअदब बेनसीब। नंबर 5 में चए थो सदाईं सच ॻाल्हायो। असांखे घुरिजे त हमेशह सच ॻाल्हायूं। नंबर 6 में चए थो भलाई जो समर भलाई आहे। भलाई जो समर भलाई आहे। नंबर 6 में चए थो अॼु जो कमु सुभाणे त न छॾिजे। असांखे घुरिजे त असांजो जेको कमु अॼु असांखे करिणो आहे त हू अॼु हींअर जो हींअर ई कयूं। अगरि अॼु जो कमु असीं सुभाणे त छॾंदासीं त सुभाणे कंहिं ॾिठो आहे। त असांखे घुरिजे असांजो कमु जेको टाइम ते ॾिनल आहे उन टाइम ते असांखे करणु घुरिजे। नंबर 8 में चए थो सलाम करण में अॻु भराई कजे। सलाम करण में अॻु भराई कजे। नंबर 9 में चए थो कंहिंजी बि दिलि न ॾुखायो। असांखे घुरिजे त ॿिए कंहिंजी बि दिलि न ॾुखायूं। नंबर 9 में कंहिंजी बि दिलि न ॾुखाइजे। नंबर 10 में चए थो अमल बिना इल्मु बेकार आहे। अमल यानी कंहिं शइ खे असीं सिखण लाइ वञूं था बल्कि उन शइ ते अमल नथा कयूं त असांजी उहा शइ जेको आहे बेकार आहे। बग़ैर अमल जे इल्मु बेकार आहे। कोई बि हुनर आहे उन ते असीं अमल न कंदासीं त उहो असांजो हुनर बेकार वेंदो। त महिरबानी वीडियो ॾिसण लाइ महिरबानी। ऐं अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक कंदो ऐं पंहिंजे प्यारनि सां शेयर कंदो। थैंक यू, लव यू।